नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त इल्म दोस्त फॉरम नोश़रो फीरोज जे तरफ़ां मोरो जे ज़ेड इंस्टीट्यूट ऑफ द इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी मोरो सोशल वेलफेयर डिपार्टमेंट मोरो जे तावन सां 3 रोज़ा किताबी मेलो लगायो वियो, जंहिंजो इफ़्तिताह सहाफ़ी लेखक सूफ़ी गुलाम मुस्तफ़ा कांदड़ो, नईम अहमद मेमण, ज़ाहिद हुसैन डाहिरी ऐं ॿियनि कयो। किताबी मेले जो दौरो ऐं मुख़्तलिफ़ इशाअती इदारनि पारां क़ाइमु कयल किताबनि जे स्टॉल जो जाइज़ो वरितो वियो। इन मौक़े ते सीनियर सहाफ़ी लेखक सूफ़ी गुलाम मुस्तफ़ा कांदड़ो चयो आहे त ज़हानत ऐं ख़ुदि एतमादी वधाइण में किताबनि जो अहम किरदारु आहे। किताबनि जो मुतालो सलाहियतनि में इज़ाफ़ो करे थो, ज़िंदगी जी हक़ीक़तनि खे सम्झण तोड़े बहितर मुस्तक़बिल लाइ मनसूबा बंदी करण में मददगार बणिजे थो। हिन चयो त नौजवान खे मुताले खे पंहिंजो मामूल बणाइणु घुरिजे ऐं नसाबी किताबनि सां गॾु इल्मी, अदबी, साइंसी ऐं तारीख़ी किताबनि जो पिणु मुतालो करणु घुरिजे। हिन चयो त किताब असांजो बहितरीन दोस्त, जॾहिं त नईम अहमद मेमण चयो त जदीद टेक्नोलॉजी जे हिन दौर में थियल मुख़्तलिफ़ इजादनि जे बावजूदु किताब जी अहमियत में का बि घटिताई न आई है। अॼु बि पूरी दुनिया में लखनि जी तादाद में किताब छपजनि था ऐं विकिरो थियनि था। इंटरनेट जी मदद सां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में छपजंदड़ किताब पढ़ी सघजनि था। हिन क़िस्म जा किताबी मेला किताबनि जो ज़ौक़ खे वधाइण में मददगार बणिजी सघनि था, जिते मार्केट जे भेट में रियायत ते मिलंदड़ किताब पढ़ंदड़नि लाइ ख़रीदारी जे सिलसिले में वॾी सहूलियत पैदा कनि था। हिन किताबी मेले में किताब ख़रीद करण लाइ ईंदड़ शागिर्दनि समेत उस्तादनि ऐं इल्मी अदब सां चाह रखंदड़ खे वॾो लाभ हासिल थींदो। इन मौक़े ते किताबी मेले में असदुल्ला कलोड़ो, जावेद मुस्तफ़ा कांदड़ो समेत मुख़्तलिफ़ शोबे जे उस्तादनि शागिर्दनि जो वॾो तादाद मौजूदु हो। यादि रहे त किताबी मेले में अदब, ॿोली, तहक़ीक़, तारीख़, तनक़ीद, सियासत, आम मालूमात, साइंस, आर्ट समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते किताब रखिया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।